बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं असलाउद्दीन अवान ॾिसी रहिया सिंधी थॉट्स। गुज़िरियल क्लास 1 जो पार्ट 2 आहे जंहिंमें असां इंटरनेशनल नंबर सिखंदासीं। गुज़िरियल वीडियो जे अंदरि असां सिखियासीं इंडो अरेबिक नंबर सिस्टम। जीअं असां इंडो अरेबिक नंबर सिस्टम में कामा जो कंसेप्ट पहिरियों पढ़ियो हुयोसीं त कामा माना रखे थी, कामा जो ग़लति अचणु ज़ाहिरी ॻाल्हि आहे वैल्यू चेंज थी वेंदो। हिन में बि असां पहिरियों कंसेप्ट कामा जो सिखंदासीं त कामा हिन में कीअं ईंदी आहे। जीअं असां इंडो अरेबिक नंबर सिस्टम में ॾिठोसीं त पहिरियों 3 नंबरनि खां पोइ कामा, पोइ 2 नंबरनि खां पोइ। पर इंटरनेशनल नंबर सिस्टम में छा थींदो आहे, हर 3 नंबरनि खां बाद में कामा ईंदी आहे। पहिरियों कंसेप्ट तव्हांखे इहो ज़हन में रखिणो आहे। उन खां पोइ आहिनि पीरियड्स एंड प्लेस वैल्यू। ज़ाहिरी ॻाल्हि आहे पीरियड्स चेंज आहिनि। इंटरनेशनल नंबर सिस्टम आहे, मिलियन वारी लैंग्वेज आहे, बिलियन वारी लैंग्वेज आहे, त असां वटि हिते पीरियड्स चेंज आहिनि ऐं प्लेस वैल्यू बि उन हिसाब सां थींदा। हाणे पीरियड्स में अचूं था त असां वटि आहिनि वंस, जेको असांजे इंडो अरेबिक में बि हुयो ऐं उन में बि 3 मेंबर हुया, हिते बि 3 मेंबर आहिनि। उन खां पोइ आहे 1000 जेको हुयो इंडो अरेबिक नंबर सिस्टम, उन में 2 मेंबर हुया, पर हिते असांजा 3 मेंबर आहिनि। उन खां पोइ चऊं था मिलियन, हुते हुयो असांखे लैक्स, हिते असांखे छा मिलियो आहे, मिलियन। हिते हुन में घणा फैमिली मेंबर आहिनि, 3। हाणे उहे कहिड़ा आहिनि, ओ मीन्स वंस, 1000, 100, 1000, 10,000, 100,000, यानी हिते 100 वारो लफ़्ज़ वधीक आहे। वरी चऊं था मिलियन, 10 मिलियन, 100 मिलियन, यानी ही असांजी 3 फैमिलियूं असां हिते लिखियूं आहिनि, 1000 वारी, मिलियन वारी ऐं वंस वारी। इन में असां उन नंबर खे विराए करे रीड एंड राइट करणु सिखंदा आहियूं। हाणे असां जीअं त कामा जो इस्तेमालु कयो आहे, कामा खां पोइ फ़ौरन बाद असां उन नंबर खे प्लेस वैल्यू ॾींदा आहियूं, यानी उन जॻह ते फिट कंदा आहियूं। हिननि पहिरियनि 3 नंबरनि खे कहिड़ी फैमिली में फिट कंदासीं। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे नंबर इंडो अरेबिक सिस्टम वांगुरु राइट खां ई शुरू कंदासीं त उनखे प्लेस वैल्यू ॾियूं। पहिरियां 3 अंग वंस जी फैमिली आहे, ॿिया 3 अंग 1000 जी फैमिली आहे, उन खां बाद में असां मिलियन वारी फैमिली में फॉल कंदासीं। अचो त वंस वारी खे पुट कयूं था, 5 वंस, उन खां पोइ 3, 10 जी जॻह ते ईंदो 2, 100 जी जॻह ते। इहा साॻियो ई तरीक़ो आहे जेको असां इंडो में सिखियोसीं। हाणे असां इंटरनेशनल में आहियूं। उन खां बाद में अचे थो 1000, 6000, वरी 9 रखंदासीं, वरी 5 ऐं पोइ रखंदासीं 6। हाणे ॾिसो, असां जॾहिं 3 जे हिसाब सां उनखे विरहाए रखियोसीं त असांजो जेको आख़िरी अंग आहे उहो आहे मिलियन ते। यानी इंटरनेशनल नंबर सिस्टम जे लिहाज़ खां हीअ अंग मिलियंस में असांखे मिलियल आहे। पहिरियों कंसेप्ट त इहो क्लियर थियो। छो त मां तव्हांखे पहिरीं गुज़ारिश कई त जेको नंबर असांखे ॾिसण सां ख़बर पवे त इहो केतिरो वॾो आहे, इहो हूंदो आहे असांखे पीरियड्स जी ताक़त। हाणे जॾहिं असां हिनखे पीरियड्स में डिस्ट्रीब्यूट कयोसीं त असांखे ख़बर पई त हे अंग मिलियन ताईं वञे। हाणे ॿियो कंसेप्ट आहे हिनखे रीड करणु। रीड कीअं कंदासीं, तव्हांखे मां पहिरियों बि ॿुधायुमि त जिते 10 जी इन्वॉल्वमेंट हुजे उते मिलंदा आहिनि अंग। 100 अकेलो हूंदो आहे, हिते बि अकेलो थींदो। अचो त हिन अंग खे पढ़ूं था। 6 मिलियन, 500 अकेलो पढ़ंदासीं, 9 ऐं 6 मिलाईंदासीं। छो त हिन 1000 खां पोइ 10,000 थो अचे, यानी 10 जॾहिं बि ईंदो आहे त नंबर पाण में मिलंदो आहे। ऐं 100 जीअं हिते अकेलो हुयो, हिते बि अकेलो आहे, अकेलो पढ़ंदासीं। ऐं हिते छो त ॿियो को अंग कोन्हे, असां हिनखे बि अकेलो पढ़ंदासीं। अचो नंबर पढ़ूं था, 6 मिलियन 596,000। आई एम गोइंग टू रिपीट, हिनखे थोरो तवजह सां ॿुधंदो। 6 मिलियन 500, फैमिली उन में आयो 96,000, यानी 6 मिलियन 596,235 रुपया। इन में सिंधी लैंग्वेज रीड करण जो तरीक़ो छा आहे, सिंपली जेको असां हिन में सिखियोसीं, 10 अचे त लफ़्ज़ खे मिलायो, 100 अचे त अकेलो पढ़ो। हाणे असां हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल खणूं था। मां लिखां थो 6, तव्हां चवंदो 6 रुपया आहिनि इंटरनेशनल नंबर सिस्टम जे अंदरि। मां 2 थो लिखां, तव्हां चवंदो 26 आहिनि, छो त 10 अची वियो आहे हिन में। मां लिखां थो 4, तव्हां चवंदो 400 आहे, यानी 426 रुपया आहिनि। अगरि मां लिखां थो 6, तव्हां चवंदो 6,426 रुपया आहिनि। अगरि मां अञा ॿियो अंगु लिखां थो, हाणे ॾिसो 10,000, त हे अंग बि मिली वेंदो, 26,426 रुपया। अच्छा, वरी मां लिखां थो 8, तव्हां चवंदो 826,000, 826,426 रुपया। अच्छा, अञा अंग वधायो, तव्हां चवंदो 9 मिलियन, यानी 9 मिलियन 826,426 रुपया। सिंपल असां ईअं काउंट कंदासीं। अच्छा, अञा अंग वधे, हाणे सिधी ॻाल्हि आहे, 10 मिलियन अची वियो त 29 मिलियन 826,000।
426 रुपया। रीड करण जो सिंपल तरीक़ो आहे। अगरि तव्हां उन्हनि खे कामास में विरायो था ऐं हर घर में 3 फ़र्द रहनि था, उन्हनि फ़र्दनि खे ज़हन में रखो था ऐं तव्हां उन नंबर खे विराए आसानी सां उन नंबर खे काउंट करे सघो था। हाणे चऊं था इन नंबर खे राइट करण जे तरफ़, त इन नंबर खे राइट कीअं कयूं? असां एग्ज़ाम्पल पहिरियों ई खणूं था जेको असांखे मिलियल आहे। अचो त हाणे इन नंबर खे राइट कयूं था। जेको एग्ज़ाम्पल असां खयो आहे, जीअं असां इंडो अरेबिक नंबर सिस्टम में कयूं पिया, 6 पहिरियों 6 लिखो, उन खां पोइ कहिड़ी फैमिली में आहे, कहिड़े प्लेस वैल्यू ते आहे, मिलियन, 6 मिलियन। हाणे मां जे इंडो अरेबिक नंबर सिस्टम में कामा ॾियां पियो, ईअं लिखण में कामा न ईंदी, पर असां बिगनिंग में सिखूं था इन्हनि क्लासनि खे, नंबर खे धार करे कामा सां अलॻि सां लिखूं था, त जीअं असांखे ख़बर पए त असां कहिड़ो ट्रांसलेट करे चुका आहियूं। पर कामा न बि ॾियूं त कोई इशू न आहे। हाणे चऊं था 596 लफ़्ज़ लिखंदासीं पहिरियों। कहिड़ी फैमिली सां आहे? 1000। ही बि थी वियो। एंड 2 कहिड़ी जॻह ते आहे? 100। आख़िर में छा आहे? 35। हाणे असां हिकिड़ो नंबर एग्ज़ाम्पल में खयोंसीं, ॿियो एग्ज़ाम्पल सम्झोसीं ऐं उन पहिरें एग्ज़ाम्पल खे असां राइट कयोसीं त इन नंबर खे रीड कीअं कबो आहे, ऐं उन खां बाद में ॾिठोसीं त हिनखे राइट कीअं कबो आहे। सो असां तव्हां ॾिठोसीं त इंडो अरेबिक नंबर सिस्टम में नंबर कीअं लिखबा ऐं पढ़बा आहिनि, ऐं इंटरनेशनल नंबर सिस्टम में कीअं नंबर लिखबा ऐं पढ़बा आहिनि। सो उमेद आहे त हीअ टॉपिक तव्हांखे सम्झ में आई हूंदी। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं हिकु नए क्लास सां गॾु। तेसिताईं गॾु हुजो सिंधी थॉट्स सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।